प्यारा शागिर्दो भलीकार आऊं या कृष्ण अड़परमार। गुज़िरियल वीडियो में असां रीडर जो सबक 5 पढ़ियासीं। अॼु असां रीडर जे 5 सबक जी मश्क कंदासीं। अचो त मश्क करियूं। इन मश्क जा 6 हिस्सा आहिनि। पहिरें हिसे जा 4 सवाल आहिनि। अलिफ सवाल आहे, असांजे वतन जो नालो छा आहे? त हिन जो जवाबु आहे असांजे वतन जो नालो पाकिस्तान आहे। बे सवाल आहे, पाकिस्तान कंहिं ठाहियो? त हिन जो जवाबु आहे पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह ठाहियो। जीम सवाल आहे, पाकिस्तान जो वॾे में वॾो दरियाउ कहिड़ो आहे? त हिन जो जवाबु आहे पाकिस्तान जो वॾे में वॾो दरियाउ सिंधु दरियाउ आहे। दाल सवाल आहे, असांखे पंहिंजे वतन लाइ छा करणु घुरिजे? त हिन जो जवाबु आहे असांखे पंहिंजे वतन सां वफ़ादार रहणु घुरिजे, उन सां प्यारु करणु घुरिजे, उन जी तरक़ी लाइ राति ॾींहुं महिनत करणु घुरिजे। हिसो बे आहे, हेठियां ख़ाल भरियो। हिननि जुमलनि में ही जेके ख़ाल ॾिना पिया आहिनि, हिननि ख़ालनि में लफ़्ज़ लिखणा आहिनि। पहिरियों जुमिलो आहे, असांखे पंहिंजे वतन सां प्यारु आहे। लिखंदासीं प्यारु। क़ौमी झंडे जो रंग अछो ऐं साओ आहे। हिते लिखंदासीं साओ। पाकिस्तानी झंडे में चंड ऐं तारो आहे। चंड, हिते लिखंदासीं चंड। टियों हिसो आहे, मुनासिब लफ़्ज़ लॻाए जुमिला मुकमिल करियो। ही फ़इल आहिनि ऐं इन्हनि फ़इलनि खे असांखे हिननि जुमिलनि में लिखणा आहिनि। ही जुमिलो आहे, हिन जुमिले जे अॻियां ही लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि। आहे, आहियां, आहियूं, आहिनि। हीउ मुल्क असांजो ख़ाल। हीउ मुल्क असांजो आहे। हिते लिखंदासीं आहे। असां सभु पाकिस्तानी ख़ाल। हिन जुमिले लाइ लफ़्ज़ ॾिनल आहिनि आहे, आहियां, आहियूं, आहिनि। त हिन मंझां मुनासिब लफ़्ज़ थींदो आहियूं। असीं सभु पाकिस्तानी आहियूं, त हिते लिखंदासीं आहियूं। सिंध में कुल 29 ज़िला ख़ाल। हिन जुमिले लाइ लफ़्ज़ ॾिनल पिया आहिनि आहे, आहियां, आहियूं, आहिनि। त हिते लफ़्ज़ थींदो मुनासिब आहिनि। सिंध में कुल 29 ज़िला आहिनि, त हिते लिखंदासीं आहिनि। आऊं स्कूल में पढ़ंदो ख़ाल। हिन लाइ लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि आहे, आहियां, आहियूं, आहिनि। त हिते लफ़्ज़ थींदो आहियां। आऊं स्कूल में पढ़ंदो आहियां, त हिते लिखंदासीं आहियां। हिन मश्क जो चौथों हिसो आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़ बुलंद आवाज़ में पढ़ो ऐं वरजायो। अचो त हिन लफ़्ज़नि खे पढ़ूं। हीउ लफ़्ज़ आहे समुंड, वॾा, दरियाह, मैदान, भाॼियूं, मेवा, अनाज, कारखाना, पाकिस्तान, वतन, झंडो, ढंढूं। हिन मश्क जो नंबर 5 हिसो आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़ 1 मिनट में दुरुस्त उचार ऐं रवानी सां पढ़ो। छो त हिन लफ़्ज़नि खे पढ़ूं। ॿार, तारा, हवा, पाणी, हंध, पाड़ो, असां, घर, गीत, अंब, वेस, चंड, रंग, वॾा, खंड, लोह, अछो, सचो, सुठो, साओ, बाहो, गाह, अर्श, मुल्क, मदद, इज़त, वतन, इल्म, प्यारो, अदब। इन मश्क जो 6 हिसो आहे, टुबका मिलाए तस्वीर ठाहियो। प्यारा शागिर्दो, अॼु असां रीडर जे 5 सबक जी मश्क कईसीं। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो सबक 6 पढ़ंदासीं। अॼु जी ही मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।